नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, अॼु हिकु अहम मौज़ू ते तव्हांजे साम्हूं कुझु मरूज़ात पेश करणा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अॼु मुसलमाननि जे अंदरि ग़लति रस्मूं, ग़लति रवाज ऐं ग़लति तौर तरीक़ा राइज थी विया आहिनि। जीअं आम तौर ते असां तव्हां ॾिसंदा आहियूं, कंहिं शख़्स जेकॾहिं कंहिं गऊं जी पुठी ते चिट ॾिठा त उहो मशहूरु कंदो आहे त बाबा हिन गऊं ते अलाह जो नालो लिखियलु आहे, हिन गऊं ते इस्म मुहम्मद लिखियलु आहे। वरी उन गऊं जी तज़ीम कई वेंदी आहे, उन गऊं जो अदब एतिराम कयो वेंदो आहे। वरी उन गऊं ते कख बि इंसान बर्दाश्त न आहिनि कंदा। इहो ग़लति तरीक़ो आहे। इहे चिट जेके हूंदा आहिनि इहे कुदरती हूंदा आहिनि, या इन्हनि ते अल्लाह तबारक व तआला जो मुकमल इस्म गिरामी या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म गिरामी नाहे हूंदो। इन जे करे गऊं जो एतिराम करणु, गऊं जी तज़ीम करणु, इहो त हिंदुनि जो अक़ीदो आहे। तंहिंजे करे इन नज़ीरे खां बचणु घुरिजे। अॼु मुसलमाननि जे अंदरि एतिरी जहालत अची वई आहे जो को गऊं जी पुठी ते अल्लाह ताला जो नालो तलाश थो करे, को बकरी जी पुठी ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म गिरामी तलाश थो करे, को सड़ियल मानी ते अल्लाह ताला जो नालो थो तलाश करे, ऐं को वरी ककरनि जे अंदरि इस्म मुहम्मद खे तलाश थो करे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त राज़ो जेकॾहिं भित ते सीमट जो लपो उछलाईंदो आहे त उते जेको चिट ठही बीहंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि त बाबा हिते अल्लाह ताला जो नालो ठही वियो आहे, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म गिरामी ठही वियो आहे। त इहो सरासर ग़लति आहे ऐं इहो हिकिड़ो वहम आहे। इन जो हक़ीक़त सां को बि ताल्लुक़ न आहे। इहो हिकिड़ो कुदरतनि ईअं जानवर पैदा थींदा आहिनि, उन्हनि ते मुख़्तलिफ़ चिट चिटियल हूंदा आहिनि, या जेकॾहिं मानी सड़ी वेंदी आहे त उन्हनि जे मथां चिट अची वेंदा आहिनि, त उन जे अंदरि वरी इहो मशहूरु करणु त बाबा हिन मानी जे अंदरि अलाह जो नालो अची वियो आहे, हिन मानी जे अंदरि इहा करामत थी पई आहे। या कंहिं जानवर जेकॾहिं पैदा थियो आहे त बाबा हिन ते चिट चिटियल आहिनि, त बाबा हाणे हिन ते अलाह जो नालो आहे, हिन ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो आहे, हाणे हुनजो अदब कयो वञे, हुनजो एतिराम कयो वञे। याने हिंदुनि वांगुरु वरी हुन जानवर जे साम्हूं ॿाहूं ॿधी करे इंसानु बीह रहे, त इहो ग़लति तरीक़ो आहे। इन जो दीन इस्लाम सां को बि ताल्लुक़ न आहे। वरी असांजा जाहिल माण्हू छा कंदा आहिनि जो उन्हनि जानवरनि जूं या सड़ियल मानी जूं या वरी उन सीमट जे लपे जूं या ककरनि जूं तस्वीरूं खणी करे उहे सोशल मीडिया ते शेयर कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त बाबा हिन तस्वीर खे तव्हां शेयर कयो, तव्हांखे सवाबु मिलंदो, तव्हांखे उमिरो नसीबु थींदो, तव्हांखे हज नसीबु थींदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीबु थींदी, या अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत अता फरमाईंदो। बाबा तव्हांखे कहिड़ो इख़्तियार आहे जो तव्हां कंहिंखे जन्नत ॾियण वारा आहियो। बल्कि इन्हनि जो हक़ीक़त सां को बि ताल्लुक़ न आहे, बल्कि याने ईअं सवाबु सम्झी करे अहिड़नि वहमनि खे, अहिड़नि ग़लति गुमाननि ऐं ग़लति फ़हमियुनि खे या अहिड़ियुनि बिदअतुनि खे शेयर करण बि कबीरो गुनाह आहे। इन खां बचणु घुरिजे। त गोया की ग़ैर मुस्लिम उहे असां मुस्लमाननि जी इन हरकतुनि ऐं इन मश्किरियुनि खे ॾिसी करे उहे खिलनि था, उहे इस्लाम खां बदज़न थींदा। त बाबा मुस्लमाननि जो कहिड़ो अक़ीदो आहे त उहो कॾहिं सुकल मानी में अलाह खे तलाश था कनि, कॾहिं सड़ियल मानी में इस्म मुहम्मद खे तलाश था कनि, कॾहिं ककरनि में उन्हनि खे अलाह थो नज़र अचे, ऐं कॾहिं ढगियुनि जी पुठियुनि ते, कॾहिं मेंह जे पुठी ते, कॾहिं बकरी जी पुठी ते, ऐं वरी उन जूं तस्वीरूं कढी करे वरी सोशल मीडिया ते शेयर करणु ऐं माण्हुनि जे दरमियान मशहूरु करणु त बाबा हीअ वरी बाबरकत गऊं आहे, हीअ वरी बाबरकत मेंह आहे, हीअ वरी बाबरकत बकरी आहे, हीअ बाबरकत मानी आहे, हीअ करामत वारी भित आहे। त इहो तरीक़ो मुंहिंजा दोस्तो ग़लति आहे, जंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत सां को बि ताल्लुक़ न आहे। अलाह खे तलाश कजे, किथे तलाश कजे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे। बुखारी शरीफ़ जी वाज़िह रिवायत मौजूदु आहे ऐं अबू दाऊद शरीफ़ जी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं तव्हांखे अलाह खे तलाश करिणो आहे, तव्हां क़ौम जे ज़ईफ़नि, कमज़ोरनि, मोहताजनि, बेवाहनि वटि वञी करे अलाह खे तलाश कयो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे उते मिलंदो। उन्हनि जी मदद ऐं तव्हां उन्हनि जी नुसरत कयो, तव्हां उन्हनि जो ख़्यालु कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा जेके टुटल दिलूं आहिनि, जेके ज़ख़्मी दिलूं आहिनि, जेके सीना सदमा बर्दाश्त कयूं वेठा आहिनि, सब्र ऐं तहमुल वारी ज़िंदगी था गुज़ारनि, उन्हनि वटि वञी करे अलाह खे तलाश कयो, तव्हांखे अलाह उन्हनि वटि मिलंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेकॾहिं मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तलाश करणु था चाहियो त मूं जी उम्मत जा जेके ग़रीब, मिसकीन ऐं मोहताज आहिनि, तव्हां उन्हनि वटि वञी करे मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी खे तलाश कयो। त जेकॾहिं अलाह मिलंदो त उन्हनि वटि मिलंदो आहे। बाक़ी ढगी जी पुठी ते, बकरी जी पुठी ते, याने सीमट जे लपे जे अंदरि, सड़ियल मानी जे अंदरि, सुकल मानी जे अंदरि, ककरनि जे अंदरि इहो वहम करणु त बाबा हिते अलाह आहे, इहो तरीक़ो ग़लति आहे। बल्कि इहे नाला अलाह ताला जे तरफ़ां न आहिनि हूंदा, बल्कि इहो माण्हुनि जो हिकिड़ो वहम हूंदो आहे, गुमान हूंदो आहे। ऐं काफ़ी इहे शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके
एडिट करे पंहिंजो पाण तब्दील करे सोशल मीडिया ते वायरल कई वेंदियूं आहिनि त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो इहो तरीक़ो जेको आहे ग़लति आहे ऐं इहे शयूं वरी सवाबु सम्झी करे वायरल करणु त बाबा हिन गऊं जी पुठी ते अलाह जो नालो आहे या गऊं मुअज़्ज़ज़ आहे क़ाबिल एतिराम आहे हिन पोस्ट खे जेको आहे शेयर कयो तव्हांखे जन्नत मिली वेंदी हिन पोस्ट खे शेयर कयो तव्हांखे उमिरि जी तौफ़ीक़ मिली वेंदी इहे सभु शयूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो ग़लति आहिनि बल्कि सवाबु सम्झी करे अहिड़ियुनि तस्वीरुनि खे या अहिड़ियुनि पोस्टुनि खे शेयर करण बि जेको आहे इहो ग़लति आहे इन्हनि हरकतुनि जे करे ऐं इन्हनि अफ़ालनि जे करे ग़ैर मुस्लिम साईं तव्हांखे ॾिसी करे खिलनि था त बाबा मुस्लमाननि जा कहिड़ा अक़ीदा नज़रिया आहिनि जो उहे कॾहिं गऊं जे पोयां कॾहिं बकरी जे पोयां कॾहिं भित जे पोयां कॾहिं ककर जे पोयां कॾहिं सड़ियल मानी जे पोयां ऐं कॾहिं वरी उन चांहि जे मथां जेके छटी जा चिट ठही ईंदा आहिनि उन्हनि जे पोयां उते उहो अलाह ताला जो नालो तलाश पैदा कनि त इहो तरीक़ो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो ग़लति आहे इन्हनि शयुनि खां बचणु घुरिजे ऐं अहिड़ियूं पोस्टूं जेके आहिनि शेयर न कजनि इन्हनि जो हक़ीक़त सां को बि तालुक़ु न आहे हूंदो बल्कि हक़ीक़त इहा आहे त अलाह ऐं अलाह जो रसूल किथे मिलंदा उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत अबू दाऊद शरीफ़ जी रिवायत आहे फरमाईंदा जेकॾहिं अलाह खे तलाश करिणो आहे ग़रीबनि मिसकिननि वटि तलाश कयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जेकॾहिं मुंहिंजी ख़ुशी खे तलाश करिणो आहे त ज़ईफ़नि कमज़ोरनि ऐं उन्हनि ज़ख़्मियुनि ऐं टुटल दिलनि वटि तलाश कयो तव्हांखे उते ख़ुशी मिलंदी ऐं तव्हांखे उते अलाह मिलंदो तव्हां उन्हनि खे ख़ुशि कयो अल्लाह तबारक व ताला तव्हांखे उते मिलंदो अल्लाह तबारक व ताला तव्हां खां ख़ुशि थींदो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो तंहिंजे करे इन्हनि ग़लति रीतुनि ऐं रस्मुनि जे पोयां असां ई तव्हांखे न लॻणु घुरिजे पाड़े वारे जी अंदरि ख़बर न आहे त पाड़े वारो बुख ते आहे या पाड़े वारे मानी ड्रो करे खाधी आहे पाड़े जे अंदरि केतिरियूं बेवा औरतूं रहंदियूं इहा मुस्लमान खे ख़बर न आहे पाड़े जे अंदरि केतिरा यतीम रहनि था इहा ख़बर न आहे केरु मिसकीन आहे केरु मोहताज आहे ऐं केरु ज़रूरतमंद आहे केरु बेवसीलो आहे उनजी त ख़बर न आहे बाक़ी हिनखे बटाले ते अलाह नज़र अची थो वञे चमाटे ते अलाह नज़र अची थो वञे ऐं छांहे ऐं गिदरे ते अलाह नज़र अची थो वञे इहा सरासर जहालत आहे बेदीनी आहे ऐं वहम परस्ती आहे शैतानी विसविसा आहिनि अल्लाह तबारक व ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला इन्हनि विसविसनि खां बचाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी सही सम्झ अता फ़रमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।